लीडर टीवी जे प्रोग्राम रूबरू में आवां सां गॾु डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहिनि सिंध यूनिवर्सिटी मां मास्टर्स कयल ऐं हाणे लिंग्विस्टिक या अप्लाइड लिंग्विस्टिक में एमफिल कंदड़ असांजी न्याणी प्रियंका डेरो। प्रियंका अस्सलाम वालेकुम। लीडर टीवी लाइ महिरबानी जो अवां टाइम था ॾियो ऐं ॿी अहम ॻाल्हि इहा त मुंहिंजे सवेर तव्हांजे लाइ चई छॾियो आहे। हाणे सवाल ई त शुरू था कयूं त इहो शोबो तव्हां मास्टर्स कई सिंध यूनिवर्सिटी मां, पोइ अप्लाइड लिंग्विस्टिक में वरी तव्हां एमफिल था कयो, इहे चूंड तव्हां कई, तव्हांजे वॾनि कई, पाड़े वारनि कई, ख़्यालु कहिड़ो आयो तव्हांखे? लिंग्विस्टिक्स जॾहिं मां यूनिवर्सिटी सेकेंड ईयर में हुअमि त मूंखे बि कुझु ख़बर न हुई त लिंग्विस्टिक्स छा थींदी आहे या कुझु बि, बसि उन जी हिकिड़ी डेफिनेशन जेका गूगल ते अची वेंदी आहे त इट्स अ सिस्टमेटिक स्टडी ऑफ लैंग्वेज, इन खां अलावा कुझु ख़बर न हुई। ऐं हूअं बि असांखे लॻंदो आहे त ॿोली जो मक़सदु जेका डेफिनेशन असां पढ़ंदा आहियूं उहा सिर्फ़ु कम्युनिकेशन आहे, हिक ॿिए खां मक़सदु हिक ॿिए ताईं पहुचाइण आहे। पर सेकेंड ईयर में जॾहिं असां लिंग्विस्टिक इम्पीरियलिज़म पढ़ियो त अंदाज़ो थियो त ॿोली केतिरो हिकिड़ो बुनियादी तरीक़नि सां, केतिरो गहरे तरीक़े सां इंसाननि खे, सियासत खे, समाज खे, तव्हांजे कल्चर खे, तव्हांजी उन्हनि नंढनि नंढनि रोज़मर्रा जी ज़िंदगियुनि ते असरु विझंदी आहे। त उन खां पोइ मुंहिंजो शौक़ु थियो त इन सब्जेक्ट खे अञा पढ़िजे, इन में अञा, त इन जे करे मास्टर्स उन में कई। हाणे एमफिल बि उन में हले पई, जंहिंजे लाइ मुंहिंजो टॉपिक फैमिली लैंग्वेज पॉलिसी आहे। त घरनि में जेके असां फैमिली लैंग्वेज पॉलिसी, हा, इहा पॉलिसी छा आहे तो ठाही हाणे? न इहा फैमिली लैंग्वेज पॉलिसी इन ते ॿाहिरि ॾाढो कमु थियल आहे। असां वटि उन शइ जो फ़िलहालु गैप आहे, रिसर्च, हा, पाकिस्तान में उहो रिसर्च गैप आहे, इन फील्ड ते कमु न थियो आहे। उन जो बेसिक अगरि असां खणी हिकिड़ो एसेंस कढूं त इहो ई आहे त फैमिली उन सॼे समाज जो हिकिड़ो बुनियादी बेसिक यूनिट थींदो आहे। उन में हिकिड़ी लैंग्वेज ॿिए ॿार ताईं, नेक्स्ट जनरेशन ताईं तव्हां कीअं ट्रांसफ़र कयो था, उन जा असर कीअं आहिनि, उहा सॼियूं जेके एक्सरसाइज़िस आहिनि, तव्हांजो बिहेवियर आहे, कहिड़े तरीक़े सां, कहिड़ी कंडीशन्स में, कहिड़े कॉन्टेक्स्ट में उहो यूज़ थो थिए, उनखे फैमिली लैंग्वेज पॉलिसी चइबो आहे। हाणे मूंखे तव्हां ॿुधायो त फैमिली लैंग्वेज जे तौरु छा असांजा रवैया उर्फ़ बिहेवियर, छा असांजो टेक्स्ट उर्फ़ निसाब, छा असांजी कम्युनिकेशन उर्फ़ मुंतक़िली जेका लाॻापन ऐं इज़हार जी थिए थी, उहा सभु जो सभु उन पॉलिसी सां गॾु थी हले या उन सॼी फैमिली लैंग्वेज जे ख़िलाफ़ु पियो वञे सॼो मामिलो? सिर्फ़ु पाकिस्तान जी अगरि असां ॻाल्हि कयूं, सिंध जी ॻाल्हि कयूं मख़सूसन, त उहो त इलाही कंट्राडिक्शन में शयूं हलनि थियूं। माना असां इलाही पंहिंजे सोचनि खे, पंहिंजे ख़्यालनि खे, पंहिंजे रवैयनि खे रिड्यूस करे ॾाढो स्पेसिफिक ऐं नंढनि नंढनि दाइरनि में सोचींदा आहियूं। कीअं असांखे लॻंदो आहे ॿोली त माना सिर्फ़ु ॿोली आहे, ॻाल्हि ॿोल जो ज़रियो आहे, इन खां अलावा उन सां को तालुक़ु कोन्हे को, इट्स अ टूल जंहिंखे तव्हां ॻाल्हाए करे इस्तेमालु करे रखी छॾियो। पर इहो सिर्फ़ु टूल कोन्हे जंहिंखे तव्हां ॻाल्हाए करे साइड ते रखी छॾियो। उहो हर लफ़्ज़ पंहिंजो पाण में नज़रियाती तौर ते एॾो हेवी हूंदो आहे, एॾी माना ख़ेज़ उहे लफ़्ज़, उहे नज़रिया हूंदा आहिनि जेके उन अॻिले इंसान जी पूरी हिकिड़ी दुनिया क्रिएट करण जे लाइ कमु ईंदा आहिनि। उन में तव्हां उहा दुनिया ठाहे बि सघो था, ड्राहे बि सघो था। ऐं ॿियो त सिंध जी अगरि असां ॻाल्हि कयूं त छो त कुझु ॿोलियूं आहिनि जेके डोमिनेंट आहिनि असांजे समाज में, असांजे निसाब में, असांजी मीडिया में, हर उहो डिस्कोर्स जेको असांखे आम आवाम ताईं पहुचाए सघे थो। उन में कुझु मख़सूस ॿोलियूं आहिनि जिन खे वधीक फोकियत ॾिनी थी वञे बजाए पंहिंजी सिंधी ॿोली जे। त उन जो रीज़न इहो बि थी सघे थो त पाण हिकिड़े ग़ुलामी वारे दौर में रहिया आहियूं, अञा बि आहियूं कंहिं न कंहिं तरीक़े सां। त उन जो जेको सॼो हिकिड़ो डिस्कोर्स ठाहियो वियो, उनखे अञा ताईं पाण ख़तमु न आहियूं करे सघिया। पर हाणे ॾिसो न, पाण इन मुख़्तसर ॻाल्हि में मां तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झणु थो चाहियां त लिंग्विस्टिक जेका अप्रोच आहे उहा जे त प्रॉपर न आहे। हिकु नस्ल खां ॿिए नस्ल उन नमूने मुंतक़िल नथी थिए। मुंहिंजा ॿार अंग्रेज़ी वधीक था सम्झनि सिंधीअ खां, लिखी नथा सघनि, पढ़ी सघनि था, ॻाल्हाए सघनि था। उन्हनि जा ॿार शायदि न पढ़ी सघंदा, न लिखी सघंदा। हाणे इहो जेको गैप वधंदो, इनखे फिल कीअं कंदव तव्हां? इनखे फिल ईअं करे सघिजे थो जो दुनिया में काफ़ी अहिड़ियूं ॿोलियूं आहिनि जेके
जेके मरण ऐं ख़तमु थियण ताईं वञनि पियूं, पर उतां जा जेके रहाकू हुआ, जेके नेटिव स्पीकर्स हुआ, उन्हनि ॿोलियुनि खे वरी रिवाइव करण जे लाइ वरी कमु कयो। पोइ उन में मुख़्तलिफ़ पासा थी सघनि था, तव्हांजो मीडिया थी सघे थो, तव्हां ड्रामा, कॉन्टेक्ट, उहे सॼो कंटेंट, उहे सॼियूं शयूं कीअं आवाम ताईं पहुचायो था, कहिड़नि तरीक़नि सां। मीडिया ड्रामा कुआड़ीअ सां सिर लाहे छॾे माईअ जो कारी करे, हा, त तव्हांखे इहो क़बूल आहे? न, छा कयूं? उन में मीडिया में सिर्फ़ु ड्रामा न आहिनि न, मीडिया में तव्हांजी शाइरी बि आहे, मीडिया में तव्हांजो इंटरव्यूज़ आहिनि, मीडिया में तव्हांजो ॿियूं अहिड़ा काफ़ी किरदार थी सघनि था न, जंहिंमें तव्हां ॿोली जो इस्तेमालु, ॿोली जी अहमियत, ॿोली खे कीअं रोज़मर्रा जी ज़िंदगीनि में ॾेखारे सघिजे थो। पुराणी जॾहिं PTV ते जॾहिं पुराणा प्रोग्राम्स हलंदा हुआ, त उन में तमामु ख़ूबसूरत क़िस्म जा असांजा सिंधी ड्रामा बि हलंदा हुआ, जंहिंमें फिज़िक्स ऐं मेटाफिज़िक्स ते बि ॻाल्हि ॿोली थींदी हुई। त हाणे जीअं तव्हां ॻाल्हि कई, त असांजा पंहिंजा सिंधी माण्हू बि ऐं काफ़ी लिहाज़ खां उन्हनि ड्रामनि खे पसंदि नथा कनि, ऐं हिकिड़ो फाइन इहो एटीट्यूड आहे त तव्हांखे उहा स्टोरी न वणे जंहिंमें हिकिड़ी छोकिरी खे वारनि खां पटियो थो वञे या कुहाड़ियूं हणियूं थियूं वञनि। हिकिड़े क़िस्म सां तव्हां पंहिंजे कल्चर खे बि प्रोमोट उन ई तरीक़े सां कयो था त असांजो कल्चर सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ई आहे असां जेका मां पहिरीं ॻाल्हि कई, त असां मख़सूस दायरनि में सोचींदा आहियूं, त असांखे लॻंदो आहे, जीअं तव्हां बि ॻाल्हि कई त तव्हांजे ॿारनि खे अंग्रेज़ी वधीक सम्झ में थी अचे, त असां लैंग्वेज ऐं कल्चर खे न आहियूं जोड़ींदा, असांखे लॻंदो आहे ॿई अलॻि अलॻि शयूं आहिनि। पर मुंहिंजी ॿोली मुंहिंजे उन कल्चर खे इज़हारे थी न, ऐं मूंखे पंहिंजे कल्चर खे इज़हारण जे लाइ मूंखे पंहिंजी उन बुनियादी पंहिंजी मादरी ज़बान, उन नेटिव लैंग्वेज जी ज़रूरत आहे। ऐं जेका सिंधी आहे, त कल्चर, तव्हांजूं रीतूं रस्मूं, तव्हांजी चवणियूं, उहे सभु उन ॿोली सां कनेक्टेड हूंदा आहिनि। जेका तव्हां ॻाल्हि कई, उन में सिर्फ़ु इहो बुनियादी अगरि असां मिसाल खणूं त ॿोली कीअं असां पहुचाए सघूं था, त जेका ॿोली पहुचियल आहे माण्हुनि ते, उहा इहा त औरतुनि जो अकुलु खुड़ीअ में हूंदो आहे, या औरतुनि जो अकुलु गोॾे में हूंदो आहे, जेको लिखी छॾियो हुन ॾेई छॾियो, हा, जेको सिजल ते खां ॾेई वेंदो आहे। त हाणे न सिर्फ़ु मर्द त इन ते यकीन कंदा ई कंदा, पर हिकु ॿुधंदड़ औरत बि ईअं ई सम्झंदी था, मां त वाक़ई कमज़ोर आहियां, वाक़ई मुंहिंजो अकुलु खुड़ी में आहे। कंटेंट जेको आहे, हा, उन ते ख़्यालु उहे तव्हांजा जेके लफ़्ज़ आहिनि, कहिड़नि तरीक़नि सां तव्हां उहे ॾाढो पहुचायो था ऐं ॿुधायो था, कहिड़े क़िस्म जो मवाद तव्हां पढ़ो था, ऐं कोशिशि असां मां केतिरा आहिनि जेके पंहिंजे ॿारनि खे लतीफ़ पढ़ाईंदा हूंदा। आख़िरी सुवाल थो पुछाई, ॿोली जा माहिर तुंहिंजे साम्हूं वेहारे कॾहिं मां हिसाबु कंदुसि इहो सॼो, छो त मूंखे ॿोली जे बारे में एतिरी सची ॻाल्हि आहे। सो लिंग्विस्ट मुंहिंजा कई दोस्त आहिनि जेके लंडन मां ॿियनि हंधनि त पढ़ी आया आहिनि, हिते बि पढ़नि था, कई माण्हुनि सां मुंहिंजो वास्तो बि आहे। मुंहिंजो हिकिड़ो नंढिड़ो सुवालु इहो ॿुधो, तव्हां फ़र्ज़ु कयो हिकिड़े TV चैनल जा मालिक आहियो, ठीकु आहे, मां मार्केटिंग जो मैनेजर आहियां, ठीकु आहे। मार्केटिंग जो मैनेजर त तव्हांखे चए साईं, हू जेको कारोकारी वारो ड्रामो आहे फलाणे माण्हू जो, इन खां वधीक हाणे हुनजे हिकु हथ जे बदिरां ॿिन्ही हथनि में कुआड़ियूं ॾेखार ऐं माइनि खे मारे तबाह करे उनखे जेतिरो ज़लील ख़्वार रुसवा करे सघिजे थो उहो कर। हाणे इहा आहे अव्हांजे अॻियां सिचुएशन। अव्हां जो मीडिया जे हिकिड़े TV चैनल जा मालिक, बहसत सिंधी अव्हांखे एडवर्टाइज़मेंट जे ख़ातिर इहो ड्रामो हलाइणु खपे, या अव्हांखे को बहितर ड्रामो अमर जलील जो ऐं आगा सलीम ऐं यूसुफ शाहीन ऐं ॿियनि जो हलाइणु खपे, अव्हां छा कंदव? पहिरीं त पंहिंजो पाण खां सवालु कंदमि त मां आख़िर हिन TV जो मालिक छो आहियां। अगरि मुंहिंजो मक़सदु पैसा कमाइणु आहे त पोइ त मां हलाए सघां थी, उहो कुझु बि जेको ॾाढो फेमस आहे, जेको मूंखे पैसा पहुचाए सघे थो, त पोइ त मां को बि मवाद हलाए सघां थी। पर अगरि TV जो मालिक हुजण जो मक़सदु जेकॾहिं मुंहिंजो इहो आहे त मां नंढड़ी लेवल ते सही पर कुझु सुठो, कुझु प्रोडक्टिव, कुझु कंस्ट्रक्टिव माण्हू ताईं पहुचाए सघां, या मुंहिंजे कंहिं बि अहिड़े चैनल ते हलंदड़ कंहिं बि मवाद सां अॻिले जे ज़हन में कुझु सुवाल पैदा थी सघे थो, अगरि मुंहिंजी प्रियोरिटी उहा आहे त पोइ त मां अहिड़े ड्रामे खे बिल्कुलु बि जॻह कोन ॾींदमि। ऐं असांखे लॻंदो आहे त हीअ एड्स ऐं इहे जेको बि अचे थो असांजी TV ते, उहो ॾाढो हिकिड़ो सिर्फ़ु एड ई त आहे, हिकिड़ो सिर्फ़ु हिकिड़ो शइ खपाइण जो हिकिड़ो तरीक़ो आहे, पर उन्हनि जा साइकोलॉजिकल ऐं मेंटल इफेक्ट एॾो पवंदो आहे जो मूंखे नेक्स्ट टाइम वञी करे उहो ई शैम्पू वठिणो आहे, छो त मूंखे बि ओड़ा वार खपनि जहिड़ा TV में उन माई जा हुआ। ऐं इहा सॼी प्रॉपर प्लैनिंग सां हिकिड़ी बिज़नेस आहे जंहिंखे मेंटेन कयो वेंदो आहे, मसला बि पाण ॿुधाईंदा, उनजो हल बि पाण ॿुधाईंदा, वरी 5 सालनि खां पोइ साॻियो ई शैम्पू ख़राबु थी वेंदो, वरी ॿियो शैम्पू अची वेंदो। त मीडिया जो कमु आई थिंक हाणे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पैसा कमाइण जो रही वियो आहे, पर
उहा पर्सनल प्रियोरिटी ते आहे त तव्हां पंहिंजे समाज पर खे इहे थियणु खपे या न थियणु खपे। न थियणु खपे। हा प्रियंका तव्हांजी वॾी महिरबानी ऐं मुंहिंजी सवेर अर्ज़ु कयो त आलिम विहारे तव्हां सां हिसाबु कबो ऐं लीडर TV अवांजी थोराइती आहे अवां टाइम ॾिनो, वॾी महिरबानी। ही तमामु नंढड़ी ॻाल्हि हुई लिंग्विस्टिक ते ऐं इहा हिकिड़ी तमामु भली ॻाल्हि आहे त नसिल दर नसिल असांखे पंहिंजे कल्चर ऐं ॿोली खे गॾु खणी हलणो पवंदो। कल्चर अकेलो कुझु कोन्हे, ॿोली अकेले सिर्फ़ु कुझु कोन्हे, ॿोली कल्चर जो हिसो आहे, पर उन ॿोलीअ जे इज़हार खे ख़ुदि पंहिंजे नस्ल में पहुचाइण लाइ मीडिया खे, माण्हुनि खे, उस्तादनि खे, स्कूलनि खे, कॉलेजनि खे, यूनिवर्सिटियुनि खे, सभिनी खे वधि खां वधि ख़्यालु करणो पवंदो। लीडर TV में कंहिं ॿिए मौज़ू ते वरी हाज़िर थींदासीं, ॾिसंदा रहिजो। अल्लाह भाई।